हालाणी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हालाणी स्टॉप ते नेशनल हाईवे ठहंदड़ रोड ते पाणी न हुजण करे शहरनि ऐं दुकानदारनि जो ठेकेदार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे मनवर चना, वकार खासकेली, अकबर बिरोई, खैर मोहम्मद ऐं ॿियनि चयो त हालाणी स्टॉप ते रोड जो हलंदड़ कमु केतिरनि ई ॾींहंनि खां बंदि हुअण जे करे रोड तां उथंदड़ मिटी जी दज़ माण्हुनि लाइ आज़ाब बणिजी वियो आहे। दज़ जे करे स्टॉप जा दुकानदार केतिरनि ई मौज़े मर्ज़ पे मुब्तला थी विया आहिनि। केतिरा ई दुकानदार पंहिंजा दुकान बंदि करे बेरोज़गार वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिननि वधीक चयो त ठेकेदार पारां रोड ते पाणी न हारण सबबि असांजे कारोबार खे पिणु कापारो धकु रसी रहियो आहे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हालाणी स्टॉप ते रोड जो कमु बंदि थियण जो नोटिस वठी जल्द खां जल्द कमु मुकमल करायो वञे ऐं ठहंदड़ रोड ते पाणी हणायो वञे, न त नेशनल हाईवे रोड ते धरणो हणंदासीं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।